चिट छा आहे? सेप्टेंबर महीने में हर साल झोड़ो ॾखण खां उत्तर वेंदे नज़र ईंदो आहे। माक पवंदी आहे, घिम थींदी आहे, कॾहिं मींहुं बि वसंदो आहे। उन झुड़ खे चिट छो था चवनि? उन जो आम तौर रूट ॾखण खां उत्तर छो हूंदो आहे? दोस्तो, सिंधी लोक रिवायत ऐं ज़रायत सां लाॻापियल ॻाल्हियुनि में चिट हिकु ख़ासि क़िस्म जी मौसमी हवा या झुड़ खे चयो वेंदो आहे, जेका ख़ासि तौर ते सेप्टेंबर महीने में ॾखण खां उत्तर तरफ़ हलंदे ॾिसण में ईंदी आहे। उन दौरान सुबुह या शाम जो हवा में माक अचे थी, कॾहिं कॾहिं घिम याने फोग मॉइस्ट ऐं थोरो थोरो मींहुं बि वसंदो आहे। उहो वक़्तु फ़सुलनि लाइ फ़ाइदेमंद ऐं मौसम जी तब्दीलीअ जो इशारो हूंदो आहे। चिट लफ़्ज़ जो मतिलबु आहे रस्तो या लाइन, जीअं का शइ सिधी लकीर में हलंदी वञे। जॾहिं ही झोड़ो या हवा ॾखण खां सिधो उत्तर तरफ़ रूट वठे थी त उन खे चिट चयो वञे थो, याने हिकु सिधे रुख में हलंदड़ हवा या मौसमी वहिकिरो। पुराणे वक़्त में माण्हू हवा जे रुख ऐं उन सां गॾु ईंदड़ मौसम खे ॾिसी अॻकथी कंदा हुआ, उन करे उन खे नालो ॾिनो वियो। हाणे सवालु आहे त चिट या चिट आमतौर ॾखण खां उत्तर छो आहे? सेप्टेंबर में मौसम बदिलजण लॻे थी, ऊन्हारो ख़तमु थियणु लॻंदो आहे ऐं सियारे जी थधी हवाउनि जी शुरूआति थींदी आहे, उत्तर खां अचणु शुरू थियनि थियूं। पर उन वक़्त ताईं उभरंदे समुंड यानी अरबी समुंड वारे ॾाखणियूं हवाऊं अञा मौजूदु हूंदियूं आहिनि। जॾहिं उहे हवाऊं ॾखण खां उत्तर तरफ़ वञणु शुरू कनि थियूं त उनखे चिट चइबो आहे। उहो मौसमी तब्दीलीअ जो निशान आहे त हाणे गर्मी घटिजंदी ऐं थधि वधंदी। सवाल आहे त चिट जे उत्तर वञण जो ख़्यालु कहिड़नि मुल्कनि में आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में केतिरियूं मौसमूं थियनि थियूं? जवाबु आहे त चिट जो ख़्यालु ख़ासि तौर सिंध, कच्छ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मिले थो, छो त हिते सेप्टेंबर में हवाउनि जो रुख ॾखण खां उत्तर ॾिसण में अचे थो। सिंधी लोक रिवायतुनि ऐं ज़रायत में हिन खे वॾी अहमियत आहे। अहिड़े क़िस्म जी मौसमी जुड़नि या हवाउनि जी लकीर जे ख़्यालु ॿियनि मुल्कनि में आमतौर मूनसून जी तब्दीली या मौसमी हवाउनि जे रुख जी तब्दीलीअ तौरु सुञातो वञे थो। भारत, बांग्लादेश, नेपाल, म्यांमार ऐं श्रीलंका में बि सेप्टेंबर में ॾाखणी हवाऊं आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी उत्तर तरफ़ रुख बदिलाइनि थियूं। उन करे हिते बि साॻे क़िस्म जी रिवायतूं मिलनि थियूं, पर नाला मुख़्तलिफ़ आहिनि। अरब मुल्कनि, यूरोप ऐं अफ्रीका में अहिड़ो ख़ासि नालो चिट कोन्हे, पर हवाऊं ऐं मौसम जे रुख खे ॿियनि साइंसी इस्तिलाहनि सां बयानु कयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में मौसमूं केतिरियूं थियनि थियूं? ॾखण एशिया, पाकिस्तान, भारत, बांग्लादेश वग़ैरह में आमतौर ते 4 मौसमूं बहार, ऊन्हारो, बरसाति, मानसून ऐं सियारो वारियूं मौसमूं थियनि थियूं, जॾहिं त यूरोप ऐं उत्तर अमेरिका जहिड़ो बर्तानिया, जर्मनी, अमेरिका में रिवायती तौरु 4 मौसमूं थियनि थियूं, जिन में बहार, ऊन्हारो, आटम याने ख़िज़ा ऐं विंटर याने सियारो। अफ्रीका ऐं अरब मुल्क सहरा वारा इलाइक़ा, उन्हनि में घणो करे 2 मौसमूं हूंदियूं आहिनि, हिकु गर्मी याने सुकल मौसम ऐं ॿी बरसाती याने नमीअ वारी मौसम। ओभर एशिया में जहिड़ो चीन, जापान ऐं कोरिया में 4 मौसमूं तमामु वाज़े हूंदियूं आहिनि। ख़ासि करे ख़िज़ा ऐं बहार तमामु ख़ूबसूरत सम्झिया वञनि था। अमेरिका जो ॾखिणो हिसो, ब्राज़ील, इंडोनेशिया, मलाइशिया ख़ते इस्तिवा वारो हिसो जेको आहे, हिते साल जा 2 वॾा हिसा थियनि था, जंहिंमें बरसाती मौसम ऐं सुकल मौसम। सुकल मौसम में गर्मी पद लॻभॻि साॻियो रहे थो, सॼो साल सिर्फ़ु बरसाति ऐं ख़ुश्कीअ में फ़र्क़ु हूंदो आहे। मतिलबु इहो त चिट वारो ख़्यालु सिंध ऐं भरपासे इलाइक़नि जी रिवायत आहे, पर हवा जे रुख जी तब्दीलीअ जो उसूल दुनिया जे हर हंधि मिले थो। अलबत्ता मौसमूं इलाइक़े जी जाग्राफ़ाई जॻह ते दारोमदार रखनि थियूं। दोस्तो, इन तरह जूं मालूमात ते मुश्तमिल वधीक वीडियो जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो, यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर कयो।